दोस्तों कीअं आहियो मैं तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, थर जी सौगात पेरूं जेका आहे सा तमामु उरूज सां हींअर जेके पची चुका आहिनि। अॼु असां बि भिटुनि जो रुख कयोसीं ऐं भिटुनि ते असां भिट वाघियूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी उहा भिट आहे, उन ते असां मौजूदु आहियूं। मूंसां गॾु इंतिहाई प्यारो दोस्त असांजे सथ जो साथी गुलाब राय भील जेके सांगड़ खां आया आहिनि ऐं हाणे असां पेरूं पटे खाई रहिया आहियूं। हीउ पेरूं तव्हांखे ॾेखारे सघूं था। जॾहिं यार पेरूं पटनि ते पचनि था उतां मुंहिंजा माण्हू मयारूं निकिरनि था। महिरबानी सभिनी दोस्तनि जी जेके असांखे ॾिसनि पिया, वॾा वॾा उन्हनि दोस्तनि जा जेके असांखे असां सां गॾु ई पेरूं खाइनि त उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ हाज़िर आहे। महिरबानी सभिनी